ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तव्हां कहाणी ॿुधाईंदा हलूं त जेका नेक्स्ट एपिसोड यानी 2 ॾींहं खां पोइ किस्त अचण वारी आहे उन में सावण जो बदिलो छा रबन ओठे खां वठी सघंदो। हाणे रबन खे कीअं ख़बर पवंदी हक़ीक़त जी त ओठे मुंहिंजे पीउ खे छो मारियो ऐं मुंहिंजो पीउ सावण ओठे सां छो मिलणु चाहे पियो। छा उहो सूमर खे जेको आहे ओठो सूमर के जेको आहे रबन गिरफ़्तार करण में कामयाब थी वेंदो ऐं उहो अहमद खे भी काबू करे वेंदो। छा इहा सचाई अहमद जेको आहे रिज़ गफ़ार ख़ान खे ॿुधाईंदो या ओठे सां ई मिलियल हूंदो। छा कंदो अहमद कंहिंजो साथ ॾींदो छो त अहमद साम्हूं वाक़ियो थियो आहे। जॾहिं सावण खे मारियो ओठे उहो सीन छो कटे आहे इहो बि तव्हांखे ॿुधाईंदासीं। पर हिन वीडियो खे पूरो ॾिसो, आराम सां ॾिसो जीअं तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अची वञे। ऐं थी सघे त शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगर फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त उनखे फॉलो लाइक शेयर ज़रूरु कंदा दोस्तों। पोइ किस्त में तव्हांखे ॿुधायोसीं त रबन जे गॾु माण्हू मोकिलींदो हाकिम खान उहे माण्हू मोकिलिया, लेकिन रबन उन्हनि मां हिकिड़े खे पूरो करे विधो, ज़ख़्मी करे विधो। तव्हां ॾिठो ईअं ई थियो जेको असां तव्हांखे ॿुधायोसीं, बिल्कुलु 100% ॻाल्हि पूरी बीठी। हाणे जेको आहे अहमद जेको आहे उनजे साम्हूं जेको आहे ओठे सूमर जे साम्हूं जेको आहे सावण खे मारे छॾियो ऐं जेको आहे इहो सीन कटे दोस्तों। इन जे लाइ विया इहो शॉर्टकट करे या बसि इहो घणो वरी लंबो थी वञे, या बाद में ॾिसिजो इहो वरी रिपीट करे ॿिए कंहिं किस्त में वरी इहो ॾेखारे छॾींदा त सावण खे हिन कीअं मारियो ओठे, उहो ॾेखारींदा बाद में। लेकिन जेको आहे फ़िलहालु इहो ईअं कमु थियो। सूमर खे ॻोल्हण जे लाइ रबन पूरी कोशिशि कंदो ऐं अहमद फ़िलहालु ओठे जो ई साथ ॾींदो। फ़िलहालु उनजो एतबार खटण जे लाइ सभु कुझु कंदो फ़िलहालु अहमद। ऐं जेको आहे हिन टाइम दोस्तों रिज़ गफ़ार ख़ान बि छितो थियल आहे ऐं रबन बि अञा छितो थी वेंदो हथियार खणी दुश्मन जे कढे लॻल हूंदो। लेकिन मीरा जी सचाई हुई सावण वटि, उहा गुम थी वई। जेसीं त सूमर हथ न ईंदो तेसीं ताईं रबन जा रस्ता कान खुलंदा, बल्कि कमाल खान अञा हाकिम खान वटि हूंदो। ख़ुदा हाफ़िज़।